अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजो इंग्लिश सीरीज़ में असांजी क्लास जेको आहे उहो टॉपिक आहे एसे ते। व्हाट इज़ एसे मतिलबु मज़मून छा आहे या मज़मून छा खे चइबो आहे। त डेफिनेशन पढ़ूं था। चए थो एन एसे इज़ ए शॉर्ट पीस ऑफ राइटिंग। एन एसे is a short piece of writing on a particular topic or subject। मतलब त असांजो जेको मज़मून आहे उहो कंहिं ख़ासि मौज़ू या उनवान ते लिखियल हिकिड़ी मुख़्तसिर सी तहरीर आहे। छा आहे माना ऐसे त माना अहिड़ो मज़मून जेको कंहिं ख़ासि मौज़ू ते लिखियल हुजे लेकिन मुख़्तसिर लिखियल हुजे त उनखे पाण छा चवंदा आहियूं, एसे। इट इज़ यूजुअली गिव्स द राइटर्स थॉट आइडियाज़ अबाउट दैट टॉपिक इन एन ऑर्गेनाइज्ड वे। मतलब जेको एसे हूंदो आहे उन में लेखक पंहिंजे ख़्यालनि जो, पंहिंजे एहसासनि जो इज़हार मुनज़म तरीक़े सां करे थो। त जेको बि हुन जे अंदरि कंहिं बि टॉपिक खे वठी जेके बि सोचूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा ख़्याल हूंदा आहिनि, उन्हनि जा एहसास हूंदा आहिनि, उन्हनि जूं जेके जेके नयूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे सभई जेके बि उनजे दिमाग़ में हूंदियूं आहिनि उहो उन मौज़ू ते या उन मज़मून में उहो लिखंदो आहे। जीअं अगरि को एसे पाण खे लिखण जो चए त इम्पॉर्टेंस ऑफ एन एजुकेशन, मतिलबु त तालीम जी अहमियत अगरि तव्हां मौज़ू लिखो था त तालीम जी अहमियत ते लेखक जेको आहे उहो पंहिंजो जेको बि ख़्याल हूंदा, एहसास हूंदा या उन जे अंदरि जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं उहे सभई मुख़्तसिर तरीक़े सां, मुनज़िम तरीक़े सां लिखी एसे में या मज़मून उन टॉपिक ते लिखंदो। त हमेशह जेको एसे हूंदो आहे उहो कंहिं मख़सूस या ख़ासि मौज़ू ते ई हूंदो आहे। जीअं पाण चऊं हिकिड़ो एसे पाण खे चए त पाण चऊं त ए फार्मर। हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं या जेके बि आइडियाज़ हूंदा, जेके बि थाट्स हूंदा, उहे छाजे बारे में हूंदा, हिकिड़े फार्मर जे बारे में हूंदा। ईअं कोन थींदो त हिकिड़ो टॉपिक हुजे फार्मर जे बारे में ऐं पाण लिखूं पिया कंहिं केट जे बारे में या डॉग जे बारे में। हमेशह एसे जो जेको मौज़ू हूंदो या टाइटल पाण उनखे चऊं त हिकिड़ो ई हिकिड़े टॉपिक ते हूंदो ऐं उनजे अंदरि केतिरा ई पैराग्राफ पाण लिखंदासीं ऐं उहो रिगार्डिंग छाजे हूंदो, कंहिं पर्टिकुलर टॉपिक ते हूंदो। अहिड़े हिसाब सां सिंधी में पाण लिखियो आहे मज़मून कंहिं ख़ासि मौज़ू या उनवान ते लिखियल मुख़्तसिर तहरीर आहे ऐं उन लेखक जेको हूंदो आहे, जेको बि लिखण वारो हूंदो आहे, जेको उनजे दिमाग़ में सोच वीचार हूंदा आहिनि उहे ई उन पन्ने ते या कापी ते सोचनि खे लाए थो इन द फॉर्म ऑफ एसे। त प्यारा ॿारो, एसे तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लिखी सघो था। तव्हां फ्यूचर में पढ़ंदव, मुस्तक़बिल में पाण बि एसे जे बारे में पढ़ंदासीं। महिरबानी।